राणीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी शराबी मुड़स केतिराई भेरा माण्हुनि जी कोशिश करे चुको आहे, सख़्त मारकुट करे घरां कढी छॾियो आहे। पीउ जे घर राइश अख़्तियार कई आहे। पीउ जे घर ते पिणु माण्हुनि जी कोशिश करे रहियो आहे। क़त्ल समेत संगीन नोयत जा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। दिलशाद शेख ख़बर मूजिबि राणीपुर जे रहायशी औरत मिसबा दिलशाद शेख जो पंहिंजे वालिदैन सां गॾु एहतजाज कंदे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त 5 साल आरफ फुल जी रहायशी मोमिन फुल नाले शख़्स सां शादी थी हुई, जेको ख़र्च पखो गुण ते ऐं बिना कंहिं ॾोह जे सख़्त मारकुट कंदो रहंदो आहे। केतिराई भेरा माण्हुनि जी पिणु कोशिश करे चुको आहे। कुझु अरसो अॻु पिणु मारकुट करे अधु मुंहुं करे घरां कढी छॾियो। हिन वक़्तु मां पंहिंजे पीउ जे घर रहां पई। हू मुंहिंजे पीउ जे घर ते पिणु केतिराई भेरा पिणु हमिलो करे माण्हुनि जी कोशिश करे चुको आहे। वाक़िए जो इतला पुलिस थाणो राणीपुर ते ॾियण बावजूदि इंतिज़ामिया हिन जे ख़िलाफ़ कंहिं ॿिए क़िस्म जी कार्रवाई न कई। मुंहिंजी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। हू क़त्ल समेत संगीन नोयत नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। इंसानी हक़नि, औरतुनि जे हक़नि जूं तंज़ीमूं, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿिया वस वारा इदारा नोटिस वठी तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे।